सुप्रीम कोर्ट में ईंदड़ चूंडनि में लेवल प्लेइंग फील्ड न मिलण जी पीटीआई जी दरख़्वास्त ते ॿुधणी जारी। चीफ जस्टिस पीटीआई जे वकील लतीफ़ कोसा खे सियासी मामलनि ते ॻाल्हाइण खां रोके छॾियो। हीउ अखाड़ो नाहे जो एतिरी वॾी आवाज़ में ॻाल्हायो वञे। चीफ जस्टिस जो लतीफ़ कोसा खे जुमिलो, कंहिंजा नामज़दगी फार्म रद्द थियनि था त इलेक्शन ट्रिब्यूनल जा दरवाज़ा खुलियल आहिनि। पाकिस्तान जा इंसाफ मज़ाक़ करणु बंदि कयो वञे। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जा रिमार्क्स। नामज़दगी फार्म रद्द मंज़ूर थियण वारनि इलेक्शन ट्रिब्यूनल जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ सॼे मुल्क में अपीलूं दाख़िल करण जो अॼु आख़िरी ॾींहुं। अपीलनि ते फ़ैसिला 10 जनवरी ताईं ॿुधाया वेंदा। 12 जनवरी ताईं उम्मीदवार ॿिए उम्मीदवार जे हक़ में हथ खणंदा ऐं 13 जनवरी ते उम्मीदवारनि खे चूंड निशान अलॉट कया वेंदा। चइनी सूबनि में अपीलेट ट्रिब्यूनल्स में नामज़दगी फार्म रद्द मंज़ूर थियण ख़िलाफ़ दाख़िल अपीलनि ते ॿुधणियूं जारी। मुझे खिलाफ शिकायतों बेबुनियाद आहिनि। जस्टिस मज़ार अली अकबर नक़वी सुप्रीम जुडिशल काउंसिल में बेशोकास नोटिस ते तफ़सीली जवाब जमा कराए छॾियो। आइनी दरख़्वास्तूं ॿुधणी हेठि हुजण खां पोइ जुडिशल काउंसिल जी कार्रवाई बिना जवाज़ आहे। जस्टिस मज़ार अली अकबर नक़वी जो मौक़िफ़। जस्टिस मज़ार नक़वी ख़िलाफ़ दाख़िल रेफरेंस ते सुप्रीम जुडिशल काउंसिल जो इजलास 11 जनवरी ते थींदो। पीपल्स पार्टी जी मरकज़ी एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु लाहौर में थींदो। इजलास जी सदारत पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी कंदो। इजलास में मुल्क ख़ासि तौर ते पंजाब सूबे जी सियासी सूरतहाल ते वीचारियो वेंदो। मुल्क में शफ़ाफ़ चूंडनि जा शर्त पूरा करण खां सवाइ चूंडूं थी रहियूं आहिनि। बिल डॉट पारां पाकिस्तान में जमहूरियत जे मयार बाबति रिपोर्ट जारी। रिपोर्ट में चए पियो त निगरान हुकूमतनि जो डिघो इक़्तिदार आईने जमहूरियत जे रूह ख़िलाफ़ आहे। 2023 पाकिस्तान में जमहूरियत लाइ वधीक हिकु ॾुखियो साल हो। क़ानूनी जंग बावजूद मुल्क में 90 ॾींहनि अंदरि चूंडूं न थी सघियूं। सदर आरिफ अलवी इलेक्टोरल कॉलेज न हुअण जो फ़ाइदो वरितो। हुन पीटीआई जे एजेंडा खे अॻिते वधायो। उस्मान शाह हुड़ी में झुपड़ी मां अधरुट शख्स जो लाशत। शहरिन कखाइन झुपड़ी में लाश ॾिसी पुलिस खे इतला कयो। फौती जी सुञाणप न थी सघी। पीरगोट बरसागोट खान मोहम्मद शह जो 5 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान बासियाब थी घर पहुची वियो। वासन मौसम बाबर अली शहर खे औरताणी आवाज़ ज़रिए हिरकाए घुराए अगवा कयो पियो हो। नौजवान शिकारपुर जे कचे वारे इलाइक़े मां बासियाब थियो आहे। रेती बरसां दुल्हारी ग्रुप जा 9 ॼणा अगवा थियण खां बची विया। दुल्हारी ग्रुप खे ॾुहारियुनि शादी काज में धूल वॼाइण जे बहाने घुराए अगवा जो मनसूबो जोड़ियो वियो हो। सीआईए पुलिस सिंध पंजाब दंग ते रोके खेनि अगवा थियण खां बचाए वरितो। न्यूज़ीलैंड पाकिस्तान खिलाफ T20 मैचनि लाइ टीम जो ऐलान करे छॾियो। मैट हेनरी ऐं लॉकी फर्गूसन जी वापसी। कप्तान कैन विलियमसन ऐं लॉकी फर्गूसन समूरा 5 मैच न खेॾींदा।